वॾी सो सुकून सां छोरो घर वेही मस कान का ठापुर थिए थी त कंहिं न कंहिं फॾे में वरी हथ थो वञी गंढे वरी सुख पियो। असुल में थींदी असां वारे छोरे खे बुत ते खारश जेसी ताईं पुलिस जा पादर नथो खाए न त वेचारे जी खारस ई नथी लाहे पोइ ॿुधा त छा करे। मां त चवां थी पई खुदाए करे मूसा खे छॾे पुलिस तोखे ॿधी खणी वञे। पाण त पाड़ू पटियल आहीं पर चवी थी त मुड़स जूं बि पाड़ू पटजनि। तोबा बाबा हाणे तव्हांजो जहिड़ो वधंदो वेंदो। छोरी हिन गोह पे फूकू ॾिनियूं उते सही हो वरी मूंखे थी चवी अॻे क अजाई थाप न कर छोकिरी सही थी चवे। सालू त खणी माठ करे पर इहो ॿुधा त तुंहिंजे वात खे लेपो केरु ॾींदो जो या तुंहिंजूं ठिक ठिक ख़तम थिए। वाह वॾो ॾाइणो चवे थो पियो त शहरूअ खे जवाब ॾियण खां अॻ में माठ न कयां। मूं पंहिंजा कन बि पकड़िया मूं तौबाऊं बि कयूं इहे सम्झ मूं गीसूं बि कयूं हाणी त पचर छॾ। न तूं तौबा कर न तूं ज़ारी कर कन न पकड़ तूं रुगो ज़बान खे तालू हण। हल भला मूं माठ कई मूं तौबा कई चुप हाणे ॾिसां त तुंहिंजी ज़बान केरु थो बंदि करे। मां ॻाल्हायां त पई ॻाल्हायां पर तूं माठ कर जे तूं चुप करे वेंदे त मां छो ॻाल्हाईंदसि। जैसी ताईं इहे तुंहिंजे गोह वारियूं फूकूं बंदि न थींदियूं ऐं माठ न कंदीअ न त मां बि माठ कोन कंदुसि। हल बाबा तौबा ज़ारी होड़ा अम्मा दी चवे मां मुकाबलो खटिया होड़ा तू त चवी मां मुकाबलो खटिया सिज लई वञी माठ कई पर तहां जो मुकाबलो कोन खत्म थींदो। ओ अम्मा पणे जो कम्मा मुंहिंजे मथे में किलियूं ठोकण तो भली पियो ठोके। हां मां माठ कई शुक्र अथई मुंहिंजा मालिक जो मुसीबत माठ कई भला क़यामत थी अॼु अलाए छा। मुआ ॾाइण तूं पी थियो आहे छोकिरी जवानियूं ख़ुशियूं ज़िद जे वर चाढ़े छॾियई। असांजी न्याणी असांजे साम्हूं लाश वांगुरु पई आहे डॉक्टर बि इहो नथा ॿुधाइनि त अलाए बचंदी अलाए मरंदी। मां त चवां थो डॉक्टर खे चई जेका तुंहिंजी ज़बान आहे न इहा पाण कटराए छॾियां पोइ तूं मूंखे हिते सुकून सां वेहण ॾींदी ईअं तूं वेहण कोन ॾींदी ॾाइण। मुआ ख़ुदा कंदो तोखे क़बर में बि सुकून कोन मिलंदो। हण ॼाड़ी हण वॾे आवाज़ सां ॼाड़ी हण जेतिरी वणई हण ॼाड़ी तोखे ख़बर आहे इस्पताल आहे हिते मुंहिंजा हथ ॿधल आहिनि ॿधल तॾहिं थी ॼाड़ी हणी ऐं लीमे जी रसनी पूरी। हा तूं रुगो घर पहुच हे ॾाढ़ी आहे जे रत में ॻाढ़ो न कयो मां छा कंदे मुआ हां छा कंदे हण बंदूक हण मूंखे बि बंदूक त मां न्याणीअ जे भर में सुम्ही पवां पोइ तुंहिंजो अंदरि ठरंदो मुआ लुधड़ा। मां चवां थो वरी मूंखे थोरो चदी मथो फाड़े छॾियो साईं। ही छा आहे ही तव्हां छा थी करे लाथो आहे। डॉक्टर साहब नाराज़ न थिजो न्याणी जे मथां असांखे वेहणो त आहे न हितां निकिरी असां काॾे वञूं न्याणी खे अकेलो त कोन छॾींदासीं न। इहा ॼाड़ी हिते न हणो डॉक्टर साहब हे मोह वाट हणण खां कोन मुड़ंदो जेकॾहिं नशे वारी सुई अथव न हिन खे हणी छॾियोसि सॼो ॾींहुं ते मोह पियो हुजे पोइ असांजी हिन मां जान छुटंदी। नशे वारी सुई थी हणाए डॉक्टर खे चई ज़हर जी सुई हणाए ज़हर जी त लभी न माट करे वे मिस्टर न त तुंहिंजी ज़ाल ॻाल्हि ते अमल कंदुसि ऐं तोखे नशे वारी सुई हणी हिते ई बेहोश करे छॾींदुसि। डॉक्टर साहब तव्हां हिन मोए खे छॾियो तव्हां इहो ॿुधायो त मुंहिंजी न्याणीअ खे होश कॾहिं ईंदो। अव्हांजी इहा हालत रही न त हिन खे कॾहिं होश न ईंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।